मुंहिंजो नालो हर्ष केसवानी आहे। मां जैन प्राइमरी स्कूल में पढ़ंदो आहियां। मां ॿिए दर्जे में पढ़ंदो आहियां। अॼु मां तव्हांखे हिकु सियाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि ॿुधाईंदमि। छोकर न डरो निकितो घर खां तकड़ो तकड़ो, निकितो घर खां तकड़ो तकड़ो। हथ संदस में छटी प्यारी टिक 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 टिक। हथ संदस में छटी प्यारी, सिर ते टोपी कारी कारी, सिर ते टोपी कारी कारी। घुमंदो आयो नदीअ किनारे, घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो आयो। उते ॾिठाई वाघू हिकिड़ो, अरे अरे वाघू संदसि पुठियां थी आयो तकड़ो। बिजलीअ वांगुरु छोकर डोरियो, इजो थे वाघूअ खेसि ने होरियो। सैखीअ में उस आयो निंगर, शीं ॾिठाई साम्हूं केहर। शीं मथां आयो टपड़ई, पर छोकर चालाकी कई। हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओठा छटीअ जी। हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओठा छटीअ जी। शी छटीअ जे मथां टपी वियो, वञी वाघूअ जे वात में सोपियो। शी फाटियो ऐं वाघू ज़ख़्मी, बजण लॻो पोइ छोकर जल्दी। छड़े छटी ऐं टोपी आयो, अरे अरे मुंहिंजी टोपी। छड़े छटी